बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼोको मौज़ू ऐं उन्हनि हज़रातनि सां मुखातब आहियां। काफ़ी दोस्तनि मूंखां सवाल कया आहिनि पर्सनल ते त साईं जेको माण्हू रोज़ो नथो रखे छा उहो इमामत कराए सघे थो या न, या उन जे पोयां नमाज़ पढ़ी सघे थो या न, इन जे बारे में थोरो ॿुधाईंदा? त दरअसल ॻाल्हि तव्हांखे इहो ॿुधायां त रोज़ो रखणु फ़र्ज़ु आहे। अल्लाह पाक इहो हुकुम ॾिनो आहे त रोज़ो रखणु फ़र्ज़ु आहे। हाणे जेकॾहिं को माण्हू बीमार आहे या तकलीफ़ में आहे या के परेशानी में आहे त रोज़ो छॾे थो, उनजो कफ़ारो अदा कंदो, जंहिंजी क़ज़ा पंहिंजो क़ज़ा कंदो ऐं फ़िदियो ॾींदो, मिस्किननि खे खाराईंदो, उन्हनि जो इहो उजूरो आहे। पर जेको चङो भलो आहे, तंदुरुस्त आहे, जंहिंखे तकलीफ़ न आहे त उहो रोज़ो छॾे थो, उहो त गुनाह करे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त रमज़ान शरीफ़ जे महीने में ॾींहं जो खाइणु हराम आहे। छो अॼुकल्ह जा ग़ैर मुस्लिम बि एहतियात कंदा आहिनि त रमज़ान में असीं न खाऊं मुस्लमाननि जे अॻियां, पर असांजा मुस्लमान अॼुकल्ह एहतियात नथा कनि। सो उन जे करे रोज़ो रखो, रोज़े खे छॾियो न। ऐं रोज़ो ॾींहं जो जेको माण्हू खाइनि था उहो त हराम आहे। ऐं बाक़ी उन्हनि मुखातब आहियां, उन्हनि इमामनि सां, उन्हनि आलिमनि सां, उन्हनि पेशमामनि सां त जेके रोज़ो नथा रखनि ऐं इमामत कराइनि था त इहो उन्हनि जे लाइ जाइज़ न आहे। उहे इमामत कराइनि, चङा भला आहिनि, तबियत उन्हनि जी सही आहे, तंदुरुस्त आहिनि, पोइ बि उहे नमाज़ पढ़ाइनि त पोइ उन्हनि जे पोइ नमाज़ पढ़णु मकरूह आहे। छो रमज़ान शरीफ़ जे महीने में ॾींहं जो अल्लाह पाक मना करे थो त रोज़े में न खाओ, ॾींहं जो न खाओ, ॿिनि जो एहतियात करियो, अदब करियो। जेकॾहिं इमाम थी करे, पेशमाम थी करे जेको नमाज़ पढ़ाए उहो इमामत जो हक़दार हुजे, उहो ॾींहं जो सरेआम खाए पीए जानवरनि वांगुरु, त अहिड़े इमाम जी इब्तिदा करणु बि मकरूह आहे। अहिड़े इमाम जे पोयां नमाज़ पढ़णु मकरूह आहे। काफ़ी उलमान कराम लिखियो आहे त जेकॾहिं का तकलीफ़ आहे इमाम खे, का उन्हनि जी बीमारी आहे त पोइ रोज़ा छॾे थो त ठीकु आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे, ज़ाहिर आहे उहे उनजी मजबूरी आहिनि। बाक़ी ॼाणी वाणी उनखे ख़बर बि आहे। हालांकि काफ़ी दोस्तनि मूंखे व्हाट्सएप ते सवाल कया त साईं काफ़ी अहिड़ा पेशमाम आहिनि जेके चङा भला आहिनि, पर ॾींहं जो रोज़ातनि जे अॻियां सरेआम खाइनि था, सरेआम खाइनि पीअनि था, ऐं वरी उहे पंहिंजे ईदूं पढ़ाइनि, जुमा पढ़ाइनि, नमाज़ूं पढ़ाइनि, त इन्हनि जी ईद पढ़ाइण ते, जुमा पढ़ाइण ते, नमाज़ पढ़ण ते को बि एतबार कोन्हे। छो त जेको माण्हू अहकामनि खे ख़ुदि पाण ई सम्झी नथो सघे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत ते ऐं अल्लाह पाक ॾिनल अहकाम जेके फ़र्ज़ आहिनि उन्हनि खे सुञाणे नथो, त अहिड़े इमाम जी इक़्तिदार अवाम कीअं कंदी, अवाम उन्हनि जे पोयां कीअं बीहंदी? जॾहिं अॼु अवाम रोज़ा रखे बि उहो जेको अॻवान आहे, पेश इमाम, लफ़्ज़ आहे इमाम, यानी अॻियां इमाम, जॾहिं इमाम अॻियां ई रोज़ा नथो रखे त पोइ जमात ते कहिड़ी मयार? त इन्हनि जे करे उन्हनि इमामनि, उन्हनि पेशमामनि हज़रातनि खे गुज़ारिश थो करियां त जेकॾहिं तव्हां रोज़ा नथा रखो त हिकु त एहतियात कयो, ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां पटकनि ते ज़ोर ॾेई करे नमाज़ूं न पढ़ायो, ॿी ॻाल्हि त तव्हां ईदनि जूं तकड़ूं न करियो। ऐं अॼुकल्ह दुनिया जे करे माण्हू सभु शइ कनि पिया, दीन खे दुनिया में तब्दील करे छॾनि था। अॼुकल्ह जेको माण्हू नमाज़ूं पढ़ाइनि था उहो पैसनि जी ख़ातिर, दुनिया जी ख़ातिर, यानी दीन जी प्रचार, दीन सां महबत, उहा सभु शइ ख़तमु थी वई। त महिरबानी आहे उन्हनि दोस्तनि जी करियां थो जिन सवाल काफ़ी पर्सनल थी कया, त उन्हनि जी ख़िदमत में इहो जवाबु आहे त तव्हां उन्हनि पेशमामनि खे सम्झायो साईं तव्हांजे मथां रोज़ो फ़र्ज़ु आहे, तव्हां बालिग़ आहियो, तव्हां वॾी उमिरि वारा आहियो, यानी वॾी उमिरि त आहे तव्हांजी 22-23 साल, ऐं तव्हां ईदूं पढ़ायो था, तव्हां जुमा पढ़ायो था, फ़र्ज़ु नमाज़ूं पढ़ायो था, तव्हांजे मथां हिकिड़ी ज़िमेवारी आहे। ठीकु आहे, जेकॾहिं बीमार आहे त तव्हां ते को मसइलो कोन्हे, पर ॼाणी वाणी तव्हां सरेआम रोज़ो पंहिंजो छॾियो था, खाओ पियो था। हालांकि 2-3 क्लिपूं त मूं फेसबुक ते दोस्तनि जी ॾिठियूं त साईं हे ॾिसो इमामनि जा हालत ॾींहं ॾिपारे सरेआम गुटका खाईंदा वतन, पान खाईंदा वतन, नशा खाईंदा वतन। त हाणे जेके असांजे इमामनि जो इहो हाल हूंदो त पोइ अवाम छा सोचींदी? पोइ असांजे अॼुकल्ह हक़ सच चवण जो कुझु कोन्हे। जो माण्हुनि खे हर ॻाल्हि दिलि में रहंदी त अॼुकल्ह हिननि इमामनि जा जेके दीन जा ठेकेदार उन्हनि जो इहो कमु आहे त ॿियनि जो छा हाल? त हिननि जे करे ख़ुदारा सभिनी खे अर्ज़ु थो करियां त रोज़ो रखो, रोज़ो छॾियो न। जेकॾहिं को रोज़ो छॾे थो तकलीफ़ जे करे, बीमारी जे करे, त एहतियात करियो कि रोज़ा ते जे साम्हूं खाओ पियो न, छो उन्हनि जो एहतियात करियो। ऐं रमज़ान में खाइण पीअण खां बिल्कुलु परहेज़ रहो। ऐं ॾिसो रमज़ान महीनो सुकून वारो महीनो आहे, इहो असांजो ई महीनो आहे। हुज़ूर साईं असांजे लाइ महीनो अल्लाह पाक खां वरितो आहे, त हाणे हिन महीने जो असां क़दुरु कयूं। हीउ असांजो महिमान आहे, हिन महिमान जो असां क़दुरु करियूं। असां त अॼु आहियूं, सुभाणे न हूंदासीं, पर हीउ महिमान अचे थो हर साल,
जिन खे नसीब थिए थो किन खे नसीब नथो थिए त अलाह पाक असांखे हिन साल बि नसीब कयो आहे चल रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखणु तरावियूं पढ़णु उन सां गॾु ॿियनि जो अदब करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह साईं इंशाअल्लाह बेरोज़ाइतनि खे बि हिदायत ॾे चल रोज़ो रखनि वो माले नाफ़िलनि